मेहर सेप्को एक्सीएन हबीबुल्ला पंवर एसडीओ फहीम शेख जी हिदायतुन ते मेहर के मुख्तलिफ कॉलोनियन के ट्रांसफार्मर्स तां सवे कुंडा कनेक्शन कटे ट्रांसफार्मर सिक्योर कया विया। तफ़सीलन मूजिब मेहर सेप्को एक्सीएन हबीबुल्ला पंवर एसडीओ फहीम शेख जी हिदायतुन ते सेप्को अमलदारन हुसैन जतोई, शमन सूमरो, अमीर खोसो, मुमताज टांडियो ऐं ॿियनि अमलदारन पारां राधण रोड, बीटो रोड, आखवन मोहल्ला, मिर्जा शाह मोहल्ला समेत कई कॉलोनियन में ट्रांसफार्मर सिक्योर करण जो सिलसिलो जारी। सवें कुंडा कनेक्शन कट करे छॾिया, बिल अदा न करणनि जा पिण कनेक्शन कटिजी विया। एक्सीएन हबीबुल्ला पंवर एसडीओ फहीम शेख सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सीओ सेप्को जी सख़्त अहकामात अचण सबब कुंडा कनेक्शन ऐं बिल अदा न कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। मीटर हलाईंदड़ बिल अदा करे कटियल कनेक्शन बहाल कराए सघनि था, जॾहिं त कुंडा कनेक्शन हाणे मुकमल ख़त्म कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।